महमूद गज़नवी रहमतुल्लाहि ताला अलैहि बैठा हुजन साईं ऐलान कयो त अवामे को अहिड़ो हुजे जेको मूंखे हज़रत ख़िज़र सां मुलाक़ात आहे। कैसा? हज़रत ख़िज़र। किन रिवायत में आयो अल्लाह जो नबी आ, किन जो कौल आ त अल्लाह जो कामिल वली आ, हयाती आ, सिलसिला आलिया जेको भी तरीक़त का सिलसिला है। ऐं हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम जे ज़रिए सां फैज़ मिलंदो आ, रस्तो मिलंदो आ। ऐं वो कामिल बाने जो मूंखे दीदार केर करायो। एकड़ो गरीब वेठो हो, मिस्कीन वेठो आ, बेचारो लंगड़ो हुन जा बच्चा मार बुखिया हुआ। दिल में ख्याल कई बादशाह अज वडो ऐलान कयो आ, मजमे में उथी भी रहियो। जी साईं मुझो को शर्त आ वो पूरो कयो। ख़िज़र अलैहिस्सलाम सां तव्हांखे आऊं मिलाईंदुसि। चई कहिड़ो? जे 6 महीननि जो राशन दे ऐं मुंहिंजे घर जो ख़र्चो बर्दाश्त कर, आऊं वञी चिल्लो तो कढां। 6 महीननि खां बाद में पोइ तोखे अची ॿुधाईंदुसि त ख़िज़र सां कीअं मिलणो आहे। बादशाह ऑर्डर कयो आहे। 6 महीननि जो राशन जे बचनि खे मिली वियो आहे। 6 महीननि जो राशन हिन खे मिलियो आहे। हीअ अची दरिया जे किनारे वेठो आहे। न को आमिल हुयो, न को चिल्लो हो। 6 महीना गुज़री विया। बादशाह न खे वरी घुरायो। अब दे खबर है कि सही अन्या चिल्लो रहियो आ। 6 महीननि जो अन्या भी राशन खपे। बादशाह दिन 6 महीना पहले गुज़री विया। 6 महीना वरी ॿिया गुज़री विया। साल पूरो थियो। हिन गरीब खे बादशाह घुरायो। दे खबर साल गुज़री वियो। अन्या ख़िज़र कॾहिं मिलाईंदे ॻाल्हि साफ़ करे ॿुधाए कि भला मां गरीब आहियां, ॿियो को फन कोन हो, बेरोज़गार, न को आमिल आहियां, न को वली आहियां। मां मिड़ी बहानो बनायो त बचण खे रोज़ी मिले। हाणे माराई या छॾे ॾिए तुंहिंजी मर्ज़ी आहे। बादशाह हैरान थी कि सही मुझे को चिल्लो कजो, न को अमलियात कई, मूं मिड़ी बहानो बनायो। 6 महीननि जो राशन मिलियो, वरी 6 महीना भी निकरी विया। ॻाल्हि हुजे साफ़, हाणे मारे त मारे छॾ, बाक़ी गरीब मिस्कीन मिड़ी बचण जे पेट जे लाइ मूं बहानो बनायो आहे। बादशाह वज़ीर घुरायो। वड़ा वज़ीर आया। बाबा ॾियो ख़बर मशहूर ॾियो। हिन बादशाह सां धोखो कयो आहे, मूंसां चिटीक कई आहे, हिन खे सज़ा कहिड़ी मिलणु खपे। वॾा वज़ीर अची विया। के मशहूर ॾिनो बादशाह हिन खे शींहं जे पिंजरे में बंदि कयो वञे, शींहं न खे पटे खाई वञनि। के मशहूर ॾिनो हिन खे तलवार सां हिन जो सर कलम कयो वञे। के चयो त हिन जे मथां कुता छॾियो त जीअरे हिन खे नोचे वठनि, पटे वठनि। तमाम वज़ीरनि पंहिंजा पंहिंजा मशूरा ॾिना। जॾहिं वारी आई अयाज़ जी, अयाज़ महमूद गज़नवी जो ख़ास वज़ीर आहे। अयाज़ तू ॾे ख़बर भला तुंहिंजो रायो छा आहे, तुंहिंजो मशूरो छा आहे। जी बादशाह सलामत, हर वज़ीर पंहिंजो पंहिंजो रायो ॾिनो आहे। मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो रायो आहे त आऊं चवां थो छॾे ॾे। बादशाह तुझे खजाने में रब गंज ॾिनो आहे ऐं कहिड़ी कमी आहे तुझे दौलत मां तुझा बंगला भरिया पिया। भला तुझे खजाने मां जेकॾहिं गरीब जे बचण हिकिड़ो साल खाधो त कहिड़ो फ़र्क़ु पियो। मिस्कीना छॾे ॾे। बादशाह हैरान थी वियो। हर कंहिं इहो फ़ैसिलो ॾिनो आहे मुंहिंजा मिठा कुर्बान वञा। हाणे अयाज़ खां चवण लॻो आहे, अयाज़ तो इहो फ़ैसिलो कीअं ॾिनो आहे ऐं मूंखे ख़िज़र सां कीअं मिलाईंदे। अयाज़ बि उते वेठो आहे। हर को इहो फ़ैसिलो ॾींदे वियो। हिकिड़ो ॿियो कुराड़ो बि हुन मजमे में वेठो आहे। पहिरीं हिकिड़ो वज़ीर उथी बीठो, के चयो कुतनि खां मारायसि। उहो कुराड़ो उथी बीठो, अछी दाढ़ी आहे, पुरानी चहिरो आहे। जी बादशाह हिन वज़ीर बि सही चयो आहे। ॿिए चयो साईं कंध लाहे छॾियसि।
कुराड़ो सागियो थी बीठो आ कि साईं इन वजीर भी सही चयो आ ये वजीर मशहूर थींदे वया वो कुराड़ो चवंदे वयो जड़ी बोल अयाद चयो छडे दियस जड़ी बोल वो कुराड़ो उठी बीठो कि साईं अयाद भी सही चयो आ बादशाह हैरान थी यार ये केड़ी बला है पेरी जे चयो नखे कंद लायो न मौलवी न चयो सही पियो चवे ऐं वरी जे मशवरो ॾिनो त कुतन खां मारायो उन टाइम ते भी सागियो यो कुराड़ो नूरानी चेहरे वारो उठी बीठो जी बादशाह ने बिल्कुल दुरुस्त चयो आ ऐं वरी जॾहिं अयाद फैसलो ॾिनो उन टाइम ते भी हिन चयो त हिन इहो सही चयो जी कुराड़ा कीअं हर को वजीर रायो पड़े तू चए तो ही भी सही आ जी बादशाह सलामत मां इन जे करे चयो जे चयो न कंद लाई छडियोस वो जालिम जो पुट हो चादर हो जेड़ो खानदान हो तेड़ो हल मशहूर दिनो जिन चयो न कुत्तन का मारायस वो असल उन जो खानदान बादशाह जा कुत्ता वेजारीदा हा जेड़ो औलाद हो जे जो नस्ल हो फैसलो भी एड़ो हो उन जे करे मु चयो इन पंजे हिसाब से फैसलो सही दिनो आ उन पंजे हिसाब से फैसलो सही दिनो आ ऐ अयाद चयो त माफ करियस जो त अयाद सैयद आहे खानदान वालो आ ऐ जेड़ो खानदान आ फैसलो भी एड़ो ऐ बादशाह खे कदे खबर ही कान हुई तो अयाद सैयद हमेशा पान खे लिकाईंदो जॾहिं मौला बुज़ुर्ग इहा ॻाल्हि कई ओ बादशाह तुंहिंजो वज़ीर जेको अयाद आ सैयद आ आले रसूल आ जहिड़ो हुनजो घराणो आ जहिड़ो हुनजो नालो आ त हू बि सखी आ सही तो चवे माफ़ करिए बादशाह हैरान थी वियो जी अयाद ज़िंदगी गुज़री वई आ कॾहिं तुंहिंजे ज़ुबान मां कान ॿुधो आ त तूं सैयद आ ग़ैर थी वियो तो पंहिंजी ज़ात लिकाई आ हज़रत अयाद रहमतुल्लाह अलैहि मुर्की करे चयो बादशाह जे हिन बुज़ुर्ग अज मुंहिंजी ज़ात तां कख लाथा मूंखे ज़ाहिर कयां त अयाद सैयद आ त तूं भी जे ख़िज़र सां मिलण चाहीं तो इहो पोड़ो आम माण्हू नाहे इहो अल्लाह जो नेकबानो ख़िज़र पाण अथई अकल हुजे इंसाफ हुजे यारो मदीने वाले साईं फरमायो इमाम आदिल जेको अकल कंदो आ पंहिंजे घर जो वडड़ो आ पंहिंजे कौम जो वडड़ो आ जेको कौम जो खैर खा हूंदो आ न